Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. मरियम नवाज रियासत मुखालिफ प्रोपेगेंडा कर रही है। जमानत ते आज़ाद किरदार रियासती हमला पई करे। नायब नवाज लीग की मरकजी नायब सदर मरियम नवाज की जमानत रद्द कराइण लाइ लाहौर हाई कोर्ट से राब्तो करे वरितो। दरख्वास्त में नायब मौक़िफ़ अख्तियार किया है तो मरियम नवाज चौधरी शुगर मिल्स केस में जमानत हासिल कई हुई। वो जमानत ते आज़ादी जो गलत इस्तेमाल कर रही है। जांच में सहकार नथी करे। मरियम नवाज इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया ते रियासती इदारनि खिलाफ बयान ॾेई रही है। वो ॼाणी माणी रियासती इदारनि की साख ख़राब करे पई ऐं पंहिंजे टिक्साटनि सां इहो तासुर ॾियण की कोशिश कर रही है तो मुल्क में रियासती इदारा नाकाम थी विया। नायब की दरख्वास्त में मरियम नवाज की जमानत रद्द करण की सदा। अदालत नायब की दरख्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾी। 15 मार्च ते ॿ रुकनी बेंच ॿुधणी कंदी। सेनेट चूंडनि खां पोइ नायब सियासत में फ्रंटमैन जो किरदार अदा करे पियो। ॿुधायो वञे त मरियम नवाज खिलाफ़ अदालत में दरख्वास्त नायब चेयरमैन की मर्ज़ी से दाख़िल कई वई या न। मरियम इदारनि खिलाफ़ ॻाल्हाए थी त इदारा कार्रवाई करे सघनि था। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जी नायब ऐं हुकूमत ते छिती तनक़ीद। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त इमरान ख़ान नायब पोयां बीही सियासत करे रहियो आहे। नायब ऐं अदालतुनि ज़रिए मरियम नवाज की ज़बान बंदी कराई पई वञे। नायब की दरख्वास्त में चयो पियो आहे त मरियम नवाज रियासती इदारनि खिलाफ़ ॻाल्हाई रही है। दरख्वास्त में ही नायब जूं हक़ीक़तूं ज़ाहिर थी वयूं आहिनि। नायब ऐं हुकूमत जो गठजोड़ वधीक नथो हली सघे। एहतिसाब कंदड़नि जो जल्द एहतिसाब थींदो। कि ट्राइब्यूनल नहीं होता इसके बाद कोई। यहाँ तो स्क्रिप्ट जो लिखा देके गया था ना कोई, उन्होंने बगैर सोचे समझे जो लिखा था वो पढ़ा कि 7 वोट में मुस्तरद करता हूँ, जिसको इतराज हो तो ट्राइब्यूनल चला जाए। मैं नहीं समझता कि मुजफ्फर हुसैन शाह साहब खुद ये बोल रहे थे। लाइक इंसान भी ऐसा ना करे तो इसी से पक्का पता चलता है कि ये स्क्रिप्ट लिखा हुआ था जो उन्होंने पढ़ा। अदालत 5 फैसलों के ऊपर स्क्रिप्ट लिखी। जिन्होंने कैमरा लगाए ये वही है जिन्होंने ये स्क्रिप्ट लिख के दिया है। इसलिए कि मैं फिर से कहता हूँ, मुजफ्फर हुसैन शाह साहब लाइक आदमी हो, ये गलती नहीं कर सकते कि किसी स्क्रिप्ट के तहत उन्होंने किया। मेरा ख्याल है सेक्रेटरी सेनेट जो बैठे थे उसको होना चाहिए था उनसे, इसलिए कि उसकी कनाइबत जाहिर हो गई थी। वो इंचार्ज था सेनेट सेक्रेटेरिएट का। मुजफ्फर शाह स्क्रिप्ट तहत यूसुफ रज़ा गिलानी जा 7 वोट्स रद्द कया। मुजफ्फर शाह लाइक माण्हू आहे, फ़ैसिलो संदसि अकुल पटांदड़ न हो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त जिन सेनेट में ॻुझूं कैमरास लॻायूं उन्हनि ई 7 वोट्स रद्द करण जो स्क्रिप्ट लिखियो हो। मुज़फ्फर अली शाह लिखियल स्क्रिप्ट पढ़ी पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। सेनेट चेयरमैन की चूंड में वोट जहिड़े नमूने रद्द थिया ईअं कॾहिं ऐं किथे बि नाहे ॾिठो। अदलिया खोड़ भेरा थी चुकी आहे त वोट में इंटेंशन नज़र अचे त उनखे सही करार ॾिनो वञे। उम्मीद आहे त अदलिया पंहिंजे फ़ैसिले ते क़ाइमु रहंदी। हैदराबाद में तकरीब के खिताब दौरान वॾे वज़ीर चयो त सिंध सरकार कंहिंजा बि घर ॾाइणु नथी घुरे। अदलिया खे गुज़ारिश आहे त माण्हुनि खे बेघर न कयो वञे। सेनेट चेयरमैन की चूंड में प्रिजाइडिंग ऑफिसर वोट रद्द थियण बाबति अपोजिशन की तनक़ीद के बिना जवाज़ करार ॾेई छॾियो। 7 सेनेटर्स तरफ़ां हिक ई तरीक़े सां स्टाम्प लॻाइण जो बि इंकशाफ। सैयद मुज़फ्फर हुसैन शाह चयो आहे त 7 वोटनि की चोरी अपोजिशन जी पंहिंजे घर में थी। अपोजिशन अजाई तनक़ीद बदिरां पंहिंजी चोरी की पाण जांच कराए। 7 अपोजिशन मेंबर्स ॼाणी वाणी वोट ज़ाया कया ऐं साॻिए तरीक़े सां बैलेट पेपर के खाने ते ठपा हया। हफ़ीज़ शेख ऐं सदरुद्दीन शाह जा वोट बि इन ई बुनियाद ते रद्द थिया हुआ। आइन में पार्लियामेंट की कार्रवाई के अदालत में चैलेंज करने की गुंजाइश नाहे। सेनेट चेयरमैन और डिप्टी चेयरमैन की चूंड में शिकस्त बाद PDM की क़यादत जा राब्ता। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ और PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान जी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल। सेनेट चूंडनि में शिकस्त के कारणनि ऐं PDM के मुस्तक़बिल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। टिनी अॻवाननि इतफ़ाक़ कयो त सादी संजराणी सां वेझो रहंदड़ अपोजिशन मेंबर्स के चेक कयो वेंदो। चेयरमैन और डिप्टी चेयरमैन की चूंडनि में शिकस्त के कारणनि जो पतो लगाइण ते इतफ़ाक़। ज़रियनि मूजिब मौलाना फज़ल रहमान चयो त सेनेट चेयरमैन की चूंड में रद्द थियल अपोजिशन जा वोट डिप्टी चेयरमैन की चूंड में हुकूमती उम्मीदवार के कीअं मिलिया। हाणे इस्तीफ़ाउनि बिना लॉन्ग मार्च जो को भी फ़ाइदो न हूंदो। नवाज लीग पीपल्स पार्टी के पुठीअ में छुरो हयो ऐं PP वरी मौलाना फज़ल रहमान के छुरो हयो। PDM की सियासी तदफीन थी वई।
हाणे उहा माज़ी जो किसो बणिजी वई आहे। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त मुल्क में इस्तेहकाम अची वियो आहे। हाणे लॉन्ग मार्च या शॉर्ट मार्च सां को बि असरु न पवंदो। अपोज़िशन वारा भले ई इस्लामाबाद अचनि पर खेनि हिकु गुलदान बि टोड़ण न ॾींदासीं। PDM मुल्क ऐं आवाम सां रांदि खेॾण ते माफ़ी वठे। हुकूमत अहिड़ो को बि क़दम न खंयो आहे जंहिंसां तासुर मिले त सेनेट चूंडनि ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि कई। असां शफ़ाफ़ चूंडनि खे यकीनी बणाइण लाइ हर हरबो इस्तेमालु कयो। अपोज़िशन बेइतमादी रिथ आणींदी त उन जो बि मुक़ाबिलो कंदासीं। सेनेट में ॻुझूं कैमरास लॻाइण जी जांच लाइ कमेटी जोड़ी वेंदी। मामले जी तह ताईं पहुचंदासीं। सेनेट चेयरमैन जी चूंड में यूसुफ रज़ा गिलानी जा वोट रद्द थियण जा ज़िम्मेवार प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं सेनेट सेक्रेटरी करार पीपल्स पार्टी 7 मेंबर्स तरफ़ां ॼाणी बाणी वोट ख़राब करण वारे तासिर खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी सेनेट सेक्रेटरी खे फौरी तौरु हटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त सेक्रेटरी सेनेट मेंबर्स ऐं उम्मीदवारनि खे मिसगाइड कयो। मेंबर्स खे वोट ख़राब करणा हुजनि हा त बैलेट पेपर ते ॿिन्ही खाननि मथां मोहर लॻाईनि हा। प्रिज़ाइडिंग ऑफिसर बदनीयती ते ॿधल रूलिंग ॾिनी। हुन हुकूमत जी हारायल उम्मीदवार खे कामयाब करार ॾिनो। सिंध हाई कोर्ट अदालती हुकुम नज़रअंदाज करण ते सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ जे चेयरमैन ऐं MD खे शोकास नोटिस जारी करे छॾियो। ॿिन्ही ऑफिसर्स खे ईंदड़ ॿुधणी जी हाज़िरी यकीनी बणाइण जो हुकुम। अदालत चयो आहे त समूरे सूबे में सिमाल इंडस्ट्रीज़ जूं इमारतूं ख़ाली करायूं वञनि। चीफ सेक्रेटरी 3 महीननि अंदरि कार्रवाई करे अदालत आॾो रिपोर्ट पेश करे। सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ जे ज़िम्मेवारनि जे करे इदारो तबाह थी वियो आहे। उन्हनि ऑफिसर्स जे करे इदारनि जा असासा विकिरो कया विया या मसवाड़ ते ॾिना विया। अदालत नैब चेयरमैन ऐं DG नैब खे मामले जी जांच जो बि हुकुम ॾेई छॾियो। मुल्क में महांगाई जी हफ़्तेवार शरह 13.4% रही। शुमारियात खाते गुज़िरियल हफ़्ते जी महांगाई जा अंगखर जारी करे छॾिया। हिकु हफ़्ते में बेसा ₹16.36 फ़ी दर्जन महांगा थी विया। खंड जे अघ में ₹1.38 फ़ी किलो वाध रिकॉर्ड। खीर, ॾही ऐं घी सूदो आम वाहिपे जे 26 शयुनि जे अघनि में वाध रिकॉर्ड। शुमारियात खाते जो चवणु आहे त आम वाहिपे जे 7 क़िस्मनि जे अघनि में घटिताई आई। 18 शयुनि जा अघ बरक़रार। पंजाब में बरतानिया खां आयल नओं वायरस तेज़ी सां पखिड़जण लॻो। लाहौर, मुल्तान, फैसलाबाद, गुजरांवाला ऐं सरगोदा में बरतानी वायरस ज़ाहिर थियण जी तस्दीक। लाहौर सूदो 5 ज़िला हाई रिस्क करार। 5% खां वधीक शरह वारनि ज़िलनि में अॼु राति खां 15 ॾींहंनि लाइ सख़्त SOPs लागू करण जो ऐलान। तालीमी इदारनि, पार्क्स, इंडोर शादी हॉल्स ऐं रश वारनि सरगर्मियुनि ते पाबंदी। पंजाब सरकार जो चवणु आहे त लॉकडाउन वारनि इलाइक़नि में शॉपिंग मॉल्स, रेस्टोरेंट्स ऐं सरकारी तौरु निजी ऑफिसिस बंदि रखियूं वेंदियूं। KP जे गादी वारे शहर पेशावर में कोरोना वायरस पखिड़जण बाद माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त कोरोना जे वधीक केसिस वारनि इलाइक़नि में अॼु खां माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। जैकबाद में कोरोना वैक्सीन जा 2 डोज़ेस गायब थियण ऐं 5 डॉक्टर्स वीज़ा पॉलिसी तहत गायब हुजण जो इंकशाफ। ज़रियनि जो चवणु आहे त सिहत खाते तरफ़ां जैकबाद में ॾिनल कोरोना वैक्सीन जा 2 डोज़ गायब थी विया। ज़िला इंतज़ामिया मामले खे लिकाइण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। वैक्सीन सेंटर इंचार्ज डॉक्टर अब्बास अवान वैक्सीन गायब हुजण जी तस्दीक कंदे चयो आहे त कोरोना वैक्सीन जा 2 डोज़ नाकारा थी विया आहिनि, तंहिं करे हुननि खे इस्तेमालु न कयो वियो। खैरपुर जी अदालत में अॻूणे वॾे वज़ीर गौस अली शाह ख़िलाफ़ संदसि पुटनि जी दरख़्वास्त ॿुधणी न थी सघी। जज ऐं जवाबदार दौरे जी ग़ैर मौजूदगी सबबि ॿुधणी कार्रवाई बिना मुलतवी। अदालत धुरियनि खे 17 मार्च ते पेश थियण जी हिदायत करे छॾी। अॻूणे वॾे वज़ीर गौस अली शाह जे पुटनि अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। गौस अली शाह जे वॾी घरवारी जे पुटनि जा मथसि धमकियुनि ऐं हिरासत करण जा इल्ज़ाम। डॉक्टर सजाद अली शाह चयो आहे त वालिद जो एतिराम करियूं था, पर बाबा ऐं संदसि नंढी घरवारी जो पुटु असां सां नाजाइज़ियूं करे रहिया आहिनि। मजबूर थी अदालत जो दर खड़कायो। लाडकाणो ऐं शिकारपुर जे बल्दियाती इदारनि में करोड़े रुपयनि जी घोटुनि जो इंकशाफ। नायब सखर बाकरानी जे अॻूणे टाउन ऑफिसर खे कराची मां गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त कराची जी एहतसाब अदालत मां राहदारी रिमांड वठण बाद गिरफ़्तार TO खे सखर मुंतक़िल कयो पियो वञे। अॻूणे TO ज़ाकिर हुसैन मंगी बाकरानी ऐं गड़ी यासीन टाउन कमेटी में
किरोड़े रुपयनि जी करप्शन कई। जवाबदार करप्शन ऐं ख़ोदियुनि जे ॿिनि रेफरेंसिस में रिपोर्ट हो। लाड़काणो जी निजी अस्पताल में औरत सां मुबैना लॼा-लुट वारे वाक़े जो केस 4 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। सचल थाणे ते दाख़िल केस में डॉक्टर शोएब चांडियो, फयाज़ लग़ारी, अकील भुट्टो ऐं अली नवाज़ नारे जो नामज़द। पुलिस तरफ़ां लॼा-लुट जे इल्ज़ाम में गिरफ़्तार डॉक्टर शोएब चांडियो खे राति पेट में आज़ादु करण जो इंकशाफ। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस ऐं बाअसर धुरियूं मामले खे लहमिठी करण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। लाड़काणो जी निजी अस्पताल में जंग जे ऑपरेशन लाइ पहुतल औरत सां मुबैना तौरु लॼा-लुट जो इंकशाफ थियो हो। पुलिस चयो आहे त मामले जी जांच कई पई वञे। मुतासिर नारी जी मेडिकल रिपोर्ट अचण बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी। रखण भरिसां ॻोठ यूसुफ कटोहर में कटोहर ऐं जलबाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि जे घरनि ते हमलनि दौरान नौजवान सोनू कटोहर मारिजी वियो। फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद हथियारबंद फरार। मक़तूल नौजवान जो लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वासण वाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कटोहर ऐं जलबाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार सां पेश आयो आहे। मुतासिर धुर तरफ़ां केस दाख़िल थियण बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ जी लहर। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण लाइ ऑपरेशन जारी। सकरनि में आपाशी खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन। शहबाज़ शाख जे भरपासे गैर क़ानूनी अदावतूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान पुलिस एहलकार बि मौजूद। अमले ॻरी मशीनरी सां केतिरा ई घर ऐं दुकान राहे पट करे छॾिया। रोही में नारा कैनाल जे किनारनि तां कब्ज़ा छॾाइण लाइ ऑपरेशन दौरान रहवासनि ऐं अमले में मुंहुं मारी। ऑपरेशन बाद मुतासिन जो आपाशी अख़्तियारनि ख़िलाफ़ एहतजाज। बासरनि बदिरां ग़रीबनि जा घर ठाहिण जुदा हूं। गौसपुर में आपाशी खाते जी ज़मीन तां कब्ज़ा छॾाइण लाइ ऑपरेशन दौरान अदावतूं राहे पट। मुतासिन जे अख़्तियारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। ऐं कराची में सिंध लिटरेचर फेस्टिवल जे ॿिए ॾींहं जूं तक़रीबूं जारी। यूनिवर्सिटीज़ सिंध खे छा पयूं ॾियनि जे मौज़ू सां सेशन में मुख़्तलिफ़ वीसीज़ जा ख़िताब। महराण, सिंध मदरसतुल इस्लाम, लियारी यूनिवर्सिटी ऐं ॿियनि यूनिवर्सिटीज़ जे वीसीज़ तरफ़ां सिंध में यूनिवर्सिटीज़ जे कारकर्दगी बाबति सवालनि जा जवाब ॾिना विया। सिंध जे इल्मी ऐं अदबी इदारनि जी कारकर्दगी बाबति सेशन में क़ासिम बुघियो, महमूद मुग़ल ऐं मदद अली सिंधी महिमान तौरु शरीक। मुख़्तलिफ़ किताबनि जा महूरत बि कया विया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।